ॾाढो ॾुखियो हूंदो आहे औरतुनि जो प्रोग्राम करणु। असां कामड़ मक़बूल जी घरवारी गदा असां वियासीं 8 मार्च जो जेको प्रोग्राम, ॿ ॿार हुआ, हिकिड़े ॿार खे तकलीफ़ हुई। इन सॼे सफ़र दौरान वापसी में मूं ॾिठो त ॿार रोईंदो रहियो। उन खां पोइ उन प्रोग्राम में शरीक थी, वरी हिन प्रोग्राम में शरीक थी। कामड़ रिज़वाना मुंहिंजी धीअ जहिड़ी आहे ऐं हिन जीअं हिन प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ कयो आहे, दावतूं ॾिनियूं, वई आहे। भली हिते अदड़ियूं घटि हुजनि, अरे तक़रीबन 1000 छोकिरनि वटि वई आहे। माली कॉलेज वई आहे, हाई स्कूल वई आहे, अकेडमी वई आहे। हिन माना को वक़्तु न छॾियो आहे। माना मूंखे उहा तड़प जेकी आज़ादी जी तड़प हिते नज़र ईंदी आहे। हे मुंहिंजी मासात थे माज़ूर हुअण जे बावजूदि हिन सॼे प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ कयो आहे। मां तव्हांखे घुर कंदुसि त हिननि टिनी अदड़ियुनि जे नाले ई प्रोग्राम कयो। तव्हां घर में हुजो, ॿाहिरि हुजो, जेतिरी तव्हांखे आज़ादी आहे, हिननि अदड़ियुनि जो साथ, हिननि सां जुड़ो, हिननि सां जुड़ी। ही आज़ादी वारो जेको औरत आज़ादी जो जेको मामलो आहे, इन सवाल खे न सिर्फ़ु सम्झणो आहे, बल्कि इन सवाल खे असांखे अॻिते वधाइणो आहे। हिन लाइ पहिरीं हिमत तव्हांजी आहे। ग़ुलाम माण्हू जेसिताईं पाण आज़ादी जी जदोजहद नथो थिए, जेसिताईं हू पाण आज़ादी वारी सोच पैदा नथो करे, तेसिताईं हू आज़ाद कोन थी सघंदो। ही ॾींहुं जी शुरुआत छो था कयूं? या सिंध जे अंदरि, दुनिया जे अंदरि, हिन मुल्क जे अंदरि जिथां शुरुआत थी आहे, उतां कोरियत औरतुनि पहिरीं शुरुआत कई। जॾहिं हू कारखाना फैक्ट्रियूं लॻणु शुरू थियूं ऐं हू कारखाननि फैक्ट्रियुनि में जॾहिं हुननि कमु करणु शुरू कयूं, मज़दूरी करणु शुरू कई, गुरबत जे करे, ॿियनि सबबनि जे करे, घर हलाइण जे करे, हुननि ते फ़र्क़ु हिकिड़ो महसूसु कयो पिए। हिकिड़ो फ़र्क़ु महसूसु कयो पिए त मज़दूर ऐं सरमाएदार जे विच में फ़र्क़ु आहे। हिकिड़ा मज़दूर आहिनि, उन्हनि खे उजरत एतिरी थी मिले जो पंहिंजो घर सही नथा हलाए सघनि। उन्हनि खे मज़दूरी करणी थी पए, फैक्ट्री में मुलाज़मत करणी थी पए, ऑफिस में। ऐं जॾहिं हू वरी अचनि पियो मज़दूरी करणु, त पोइ हुननि सां हिकिड़ो फ़र्क़ु पियो रखियो वञे। उहो फ़र्क़ु उजरतुनि जो रखियो पियो। मर्द जी हिकिड़ी उजरत, मज़दूर जी कमु हिकिड़ो आहे, पर उजरत में फ़र्क़ु आहे। इदारे जे अंदरि हरासमेंट आहे। जेको ऑफिसर आहे, जेको इंचार्ज आहे, सुपरवाइज़र आहे, उहो औरत खे हरास करे थो। असां वटि थिए थो हिते यूनिवर्सिटी जे अंदरि जेके छोकिरियूं पढ़ंदियूं आहिनि, उन्हनि सां हरासमेंट जा इशू हूंदा। तव्हां मां का छोकिरी हितां जॉब कंदड़ हुजे, फर्ज़ कयो असां वटि हेल्थ वर्कर्स आहिनि जेके दर दर ते वेंदियूं आहिनि, थोरा प्यारींदियूं आहिनि, या असां वटि नर्स छोकिरियूं आहिनि, या असां वटि टीचर छोकिरियूं आहिनि। उन्हनि जे लाइ बि असां वटि समाज जे घर खां निकिरण खां वेंदे जंहिं इदारे में कमु थियूं कनि, उन इदारे जे अंदरि वरी वापसि घर जे अंदरि जेको रवैयो रखियो थो वञे, इन रवैये खे महसूसु कंदे उन्हनि छोकिरियुनि गॾिजणु, उन्हनि औरतुनि गॾिजणु ऐं गॾिजण खां पोइ पंहिंजे इन्हनि मसइलनि ते मां समाज खे अवेयर करणु शुरू कयो, समाज खे सम्झाइणु शुरू कयो त असां जॾहिं अशरफुल मखलूक़ात आहियूं त उन में ईअं कोन्हे को त मर्द अशरफुल मखलूक़ात आहे, औरत कान्हे। अशरफुल मखलूक़ात मां मुराद इंसान, इंसान मां मुराद सोचे थो, सम्झे थो, उनजी ख़्वाहिशूं आहिनि, हू बि ॾुख महसूसु करे थो, हू बि ज़िलत महसूसु करे थो, हू बि तकलीफ़ महसूसु करे थो जीअं मर्द करे थो। जॾहिं इहो करे थो त पोइ इहो फ़र्क़ु छो? इन फ़र्क़ जे ख़िलाफ़ इहा जदोजहद आहे। मसलन अॼु थोरी घणी जेकी हुते आज़ादी हासिलु कई आहे, के मौलवी साहब चयो त इहा जेकी आहे हुते औरत घुमे पई आहे, बेहयाई आहे। यार अजीब ॻाल्हि थो करी, बेहयाई आहे। मुंहिंजो हू राति जो 1 बजे जेकॾहिं पंहिंजी जॉब तां घर वञे थी, हुनखे केरु घुरे ॾिसण वारो कोन्हे को, तव्हां वटि छा हालत लॻी पई आहे? का छोकिरी ईअं बाज़ार खां गुज़रे 50 माण्हू पिया ॾिसंदा, जेसिताईं उनजी नज़र न पहुचे। इहो छा? इहा हरासमेंट आहे। इहे सभु मामला जेके आहिनि, इहे बेहयाई कान्हे, इहा आज़ादी आहे। हिकु औरत कमु करण दौरान, तइलीम हासिलु करण दौरान पंहिंजो पाण खे सिक्योर महसूसु करे, या असां इहो चाहियूं था त हीउ समाज उन जे लाइ ज़रूरी आहे। जीअं अदी हिकिड़ी ॻाल्हि कई त हिते अदड़ा बि आहिनि, अदड़ियूं बि आहिनि। असां ही शऊरी तौर ते चयो त रुॻो अदड़ियूं छो? अदड़ा ऐं अदड़ियूं, मर्द ऐं औरत ॿई गॾिजी पंहिंजे सवाल खे सम्झनि।
रोजगार थे या मां पंहिंजो जुराब पाण छो ॻोल्हियां, हिकिड़ो इहो पासो बि आहे। हिकिड़ो ॿियो पासो बि आहे, उहो आहे त तइलीम में रोजगार में औरत जो फ़र्क़ु, उजरतुनि में फ़र्क़ु, इहे ॿ पासा अलॻि आहिनि। मसलन हिकिड़ी मिडिल क्लास जी औरत आहे जेका ख़ुशहाल आहे, जंहिंजे लाइ नौकिरी मुलाज़मत रोजगार ख़र्च पको इहो मसइलो कोन्हे, हू गाॾी हलाए थी, उन जे लाइ इहो सुवालु हूंदो त भाॼी ॿई गॾिजी पचायूं। मां कॾहिं कॾहिं घर में भाॼी बांधी पचाईंदो आहे, पर मज़दूर औरत जे लाइ इहो मसइलो हूंदो त जेकॾहिं फ़र्ज़ कयो मज़दूर 16 कलाक कमु करे थो ऐं पोइ हुनजी घर जी पूरत कान थी थिए, वरी जेकॾहिं घर में हू मददगार थींदो त हुनजे लाइ मसइलो थींदो। इन जे करे मिडिल क्लास जी औरत ऐं मज़दूर औरत जेकी आहे उन्हनि ॿिन्ही जे मसइलनि खे फ़र्क़ु करणो आहे। ऐं जॾहिं फ़र्क़ु कंदासीं त पोइ उन जो ॿियो सियासी पासो आहे, उनखे सम्झण जी ज़रूरत आहे। सियासी पासो इहो आहे त असां तबक़ाती ग़ुलामी में रहूं था, असां वटि वॾी आबादी मज़दूर आहे, असां वटि क़ौमी ग़ुलामी आहे, हिकिड़ी क़ौम हाकिम आहे। हाणे इहा तबक़ाती ऐं क़ौमी ग़ुलामी आहे त कोरिये जे वसीलनि ते सरमाएदार तबक़ो अमीर कबीर थिए थो, ॿिए पासे बदतरीन गुरबत आहे ऐं उन गुरबत जो शिकार कोरियत औरत बि रही थी। क़ौमी ग़ुलामी जी सूरत में बि हिकिड़ी क़ौम ॿी क़ौम जे वसीलनि जी खुरलुट करे थी, हिकिड़ा इलाइक़नि में तरक़ी थिए थी, ॿियनि इलाइक़नि में पसमानदगी थिए थी। ऐं इहा शिकिल जॾहिं नाहमवार थिए थी, खुरलुट थिए थी, मज़दूर खे घटि खां घटि उजरत ॾियणी आहे ऐं हिकिड़ी क़ौम जे वसीलनि खे खुरणो आहे, त पोइ लाज़िमन उन जा असर हेठि समाज में ईंदा ऐं जॾहिं समाज में ईंदा त समाज में घुर पैदा थींदी। घुर पैदा थींदी त पोइ हू उन घुर जी सियासी इज़हार खे रोकण लाइ उन्हनि क़ुवतुनि खे सघ ॾींदा आहिनि जेके सॼो ॾींहुं इन ॻाल्हि ते ज़ोर ॾींदा आहिनि त बाबा औरत जो कमु सिर्फ़ु घर में आहे, औरत जो कमु तइलीम हासिल करणु कोन्हे को। हाणे हिन दौर में जिते लिबरलाइज़ेशन थी आहे तेज़ी सां, जंहिंजो इज़हार हिन ड्रामे में बि आयो, इन लिबरलाइज़ेशन माना लिबरलाइज़ेशन मां मुराद इहा आहे त पुराणो जेको जागीरदाराणो ढांचो आहे, कबाइली जेको ढांचो आहे उहो टुटी चुको आहे। कबाइली ढांचे जे अंदरि फ़र्द कबीले ॾांहुं, कबीलो फ़र्द ॾांहुं ज़िमेदार हो, अॼु उहो टुटी चुको आहे। उन जे करे कबीलो त छा कर मुंहिंजे घर जा फ़र्ज़ कयो या जेके हिन ड्रामे जी ॻाल्हि आहे, या मुंहिंजी नंढड़ीअ में हिकिड़ो दफ़ो पंहिंजे टीचर सां ॻाल्हि कई, हुनजे पंहिंजे टीचर ॻाल्हि करे चयो पढ़ाई कयो पाण जॉब कंदड़ी, हुन मुंहिंजी छोकिरी हीअ चए त औरत जो कमु घर में वेहणु बसि, ॿियो कुझु कोन्हे, वधि में तइलीम हासिल कयो घर में वञो। हुन खां इहो साॻियो ई सुवालु कयो त हिन दौर में जेकॾहिं फ़र्ज़ कयो हिकिड़ी छोकिरी आहे, औरत आहे, ऐं उहा जेकॾहिं उन खां 3-4 ॿार आहिनि ऐं हुनजो मुड़ुसु मरी थो वञे, बीमार थी थो पए, माज़ूर थी थो वञे, त पोइ हुनजो घर कीअं हलंदो? पर जेकॾहिं ॿई गॾु आहिनि, ॿई जुड़ियल आहिनि, ॿई आज़ादु आहिनि, त पोइ हुनजो घर हली सघे थो। त इहे यानी इहो जेको ज़ुल्म आहे, सियासी शिकिल आहे, उन में हू जागीरदार क़ुवतुनि खे सघ था ॾियनि, हू उन्हनि मौलवियुनि खे सघ था ॾियनि जेके औरत जी ग़ुलामीअ खे क़बूल कराइनि। मसलन मुख़्तारा माई वारो वाक़ियो तव्हां ॿुधो, हिकिड़ी औरत सां सरेआम हिकिड़े ॻोठ में ज़्यादती थी थिए, उन सॼे जरगे में मौलवी साहब ते वेठो आहे, उन जरगे उन फ़ैसिले ऐं हुकुमरान दुनिया रियासत उन्हनि क़ुवतुनि खे सघ थी ॾे। इन मां छा मक़सदु हूंदो? इन जो मक़सदु हूंदो आहे त हीअ औरत सिर्फ़ु मुतालबो बि न करे, पर हीअ औरत उन सियासी क़ुवत जो, उन सियासी अमल जो हिसो न थी वञे, थिए उन खां रोकजे जेको सियासी अमल इन इस्तिहसाद जे ख़िलाफ़ आहे, उहो मज़दूर तबक़े जी जदोजहद हुजे या उहो मज़लूम क़ौम जी जदोजहद हुजे। चवण जो मक़सदु हुजे औरत खे ग़ुलाम रखण जे पुठियां ऐं इन सोच खे हेठि लाहिण जे पुठियां इस्तिहसादी सियासी क़ुवतुनि जो हथियार हूंदो आहे त हू बजट जेको गॾु थींदा आहिनि पैसा, मसलन तइलीम ते सिर्फ़ु 200 पैसा गॾु रखनि था टोटल बजट, जेकॾहिं औरतूं घुर कंदियूं तइलीम जी आज़ादी जी, त पोइ हुननि खे इहो बजट वधाइणो पवंदो, हुननि खे स्कूल ठाहिणा पवंदा, यूनिवर्सिटियूं ठाहिणियूं पवंदियूं, पर स्कूल ऐं यूनिवर्सिटियूं ठहंदियूं त वरी हुननि खे रोज़गार जा मुतालबा थींदा। उन जे करे इस्तिहसादी क़ुवतूं या कोशिशि कंदियूं आहिनि त जेतिरो थी सघे समाज जो जंहिंजो फुरलट थिए थी, इस्तिहसाल थिए थो, उनजो वॾो हिसो जेको आहे उन वॾे हिसे खे घर में बंदि रखिजे या गैर सियासी रखिजे। उन तनाज़ुर में तव्हां अदरनि खे इहा सॼी ॻाल्हि सम्झणी आहे। ऐं जेसि ताईं मसइलनि
ये ॻाल्हि जेकी थिए थी न समाज आज़ाद औरत आज़ाद समाज आज़ाद असांजी लीडर आहे कॉमरेड आलिया उन्हें ॿुधायो इहो ईअं आहे मामिलो जीअं तव्हां को गिलास काबू करे वेठा आहियो न त रुॻो गिलास काबू कोन्हे तव्हांजो हथ बि काबू जेकॾहिं औरत गुलाम आहे त पोइ उनखे गुलामी करण में तव्हां बि काबू आहियो तव्हां बि आज़ाद कोन आहियो ऐं इन जो इज़हार मूंखे हिन 8 मार्च ते थियो जॾहिं हिकिड़ी वकील औरत खे मूं ॾिसो उहा मोटरसाइकिल ते इन प्रोग्राम में शरीक थिया उते मूं सोचियो इहा केॾी आज़ाद हूंदी ऐं जो घर जो माहौल केॾो आज़ाद हूंदो न त छा थींदो आहे मूंखे पंहिंजी धीउ या मूंखे पंहिंजी भेण खे स्कूल छॾिणो आहे जॉब ते छॾिणो आहे या त गाॾी बुक कराइणी आहे रक्शो बुक कराइणो आहे या त मूंखे हुन सां गॾु वञिणो आहे हाणे इन परेशानी मां जान छुटी पई हाणे इहे सभु मामला तॾहिं थींदा जॾहिं तव्हां औरतूं पहिरें मरहले में तव्हां हिन सॼे सिलसिले खे हिन सॼी औरत आज़ाद तहरीक खे मुनज़म करण में मोरे में रोल अदा कंदव हिननि अदड़ियुनि सां गॾिजी अॼु ही तव्हां 60-70 औरतुनि जो प्रोग्राम कयो आहे ईंदड़ साल तव्हां हज़ारे औरतुनि जॾहिं गॾु थींदव न त समाज में इहो सवाल बहस उछड़ंदो ऐं तव्हां समाज जे अंदरि बि आज़ादी हासिल कंदव ऐं तव्हां पंहिंजे सियासी अमल में बि आज़ाद थी नंढड़ो हिकिड़ो वाक़ियो साम्हूं रखंदुसि उन खां पोइ हलंदुसि अॻिते मां पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कंदुसि ओकारा में हारिया जंहिंजो घेराव थियल हो जंहिंजी ज़मीनुनि ते सरकार कब्ज़ो करण थी चाहे 3 महीननि ताईं हुननि जो घेराव हो हुननि जे अंदरि खाधो पीतो हर शइ बंदि हुई हाणे छा कयूं हू परेशान थिया जेकॾहिं मर्द नौजवान वञे थो हू मारीनि था सिधो छा कयूं पोइ उतां जी औरतुनि फ़ैसिलो कयो त असांजो घेरो टोड़ींदियूंसीं पोइ 1500 हज़ार जी तइदाद में औरतूं गॾु थियूं कपड़नि धोइण वारियूं सोटियूं खयूं ऐं कपड़नि धोइण वारी सोटियुनि सां उहो घेरो टोड़ियो ऐं उहे हारी अॼु पंहिंजी ज़मीन ते काबू कई सिंध जे अंदरि बख्तावर असां वटि मिसाल आहे बख्तावर थर जी ही जंहिंजी अन्न जॾहिं उते लथो त वॾेरो उन जे अन्न ते कब्ज़ो करणु पियो चाहे हुन चयो मर्द अचनि भटाई थिए मां पंहिंजो बतौर हाल पे जे मां पंहिंजो हिसो खणां ऐं उन तां हुन मुज़ाहिमत कई उन में शहीद थी ऐं उहो पंहिंजो बचाई ऐं उन न सिर्फ़ु पाण बचाई बल्कि सॼी सिंध जे अंदरि हारी तहरीक हुन सघ ॾिनी अॼु हारी जे लाइ जेके टेनेंसी एक्ट ठहियल उन टेनेंसी एक्ट जी बहाली लाइ सिंध असेंबली जो जेको घेराव थियो जंहिंमें 50,000 हारी आहे उन में वॾो तइदाद औरतुनि जो शरीक हो तॾहिं उहा कामयाब थी इहे सभु कामयाबी ॿुधाइनि थियूं त सिंध जी क़ौमी आज़ादी हुजे या सिंध जे अंदरि तबक़ाती आज़ादी हुजे या सिंध जे समाज जो बाशऊर अमल हुजे उन में जेसिताईं औरत हर दस्ते में बराबरि शरीक न आहे उहा कामयाब न थींदी जंहिं बि तहरीक में औरत हर दस्ते में शरीक थी उहा तहरीक नाक़ाबिल शिकस्त थींदी तव्हां उमेद कंदासीं